बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तव्हां ॾिसी रहिया असां चैनल अख़लाक वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। अॼु जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो आहे। आख़िरत में तव्हांजो बार केरु खणंदो। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर खे हिकु सिपाही सॾु कयो ऐं चयो, फ़क़ीर ही सदको संदूक थाणे ताईं खणाए हल। वताए फ़क़ीर संदूक में हथु विधो त हलकड़ी लॻसि। सिपाहीअ खे चयाईं, तूं मूंखां बि वधीक थुल्हो मतारो लॻी पियो आहीं ऐं हेतिरो बार नथो खयों अथई। सिपाही चयो, आउं सरकारी माण्हू आहियां, पाण बार न खणंदो आहियां, पर ॿियो को माण्हू हथु करे उन खां खणाईंदो आहियां। जेको शराफ़त सां न खणंदो आहे त डंडे जे ज़ोर ते खणाईंदो आहियांसि। वताए चयुसि, हिते त पंहिंजो डंडे जी ज़ोर ते खणाए सघीं थो, पर भला आख़िरत में तव्हांजो बार केरु खणंदो।